कोडेजी जे गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल की इमारत मुरम्मत थियण खिलाफ उस्तादनि ऐं शागिर्दनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उस्तादनि ऐं शागिर्दनि तरफ़ां स्कूल की मुरम्मत थियण खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त स्कूल की इमारत ज़बून हाल हुजण सबबि संदनि हयातूं दाव ते लॻल आहिनि। हुननि चयो त स्कूल में मास्तराणियुनि जे होट पीअण जे पाणी ऐं वॉशरूम की सहूलियत न हुजण सबबि तालीम मुतासिर थी रही आहे। संदनि चवणु हो त केतिरा ई भेरा एहतिजाज कयो पर कंहिं बि संदनि दाहूं नाहे विराई। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त स्कूल में सहूलियतूं फराहम करे संदनि बेचैनी ख़त्म कई वञे।